उन सच्चे साईं जी रहमत सां अमर शहीद संत कंवरराम साहब जन जे 140 साला जन्म महोत्सव जे शुभ अवसर ते उन सच्चे साईं जी रहमत पाए रहिया आहियूं। सुहिणे शुभ मौके ते सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब की तरफा आशीर्वाद शुभकामनाओं ऐं वादा। असां जॾहिं बि इन्हनि संतनि महात्माउनि देवनि अवतारनि जे द्वार ते ईंदा आहियूं या उन्हनि जे नाले ते कंहिं उत्सव खे मल्हाईंदा आहियूं त उनजो मक़सदु हूंदो आहे पंहिंजे जीवन जो निर्माण करणु, पंहिंजी जिंदगी खे बणाइण, पंहिंजी जिंदगी खे ठाहिण। छाकाणि त असां मल्हाईंदा जन्मदिन खे आहे, पर हक़ीक़त में ॻाल्हि उनजे जीवन जी कंदा आहियूं, जन्म जी न कंदा। तो उन्हनि पे जीवन हुजे या वनस्पति, कोई पौधो ॿूटो वण कुछ भी हुजे, जन्म सभिनी जो साॻे नमूने थींदो आहे। असल चीज़ आहे जो जीवन कीअं रहे। असांखे पतो पंहिंजे जीवन जो हुअण ॾियणु खपे। जन्म खे बणाईंदो त पत्थर जंहिंखे बि हथ अची वियो उहो उनखे तहिड़ो बणाईंदो। जेकॾहिं कंहिं महान शिल्पकार खे आयो, कंहिं संत, कंहिं महात्मा खे, कंहिं चङी सोच वारे खे, त उन पत्थर खे घड़े करे भगवान बणाए छॾींदो ऐं हर हिकु उनजी पूजा करंदो। पर जेकॾहिं वो पत्थर के ग़लति मुंहिंजे वार चढ़ी वियो त उहो उन मुंहिंजा भैड़ियो बणाए छॾींदो। पत्थर साॻियो हूंदो, असां उनमें तराशियोसीं छा? उनखे भगवान बणायोसीं जे भैड़ियो बणाए छॾियो। तंहिंजे करे जॾहिं कंहिंजो जनम थींदो आहे, कोई ॿार हूंदो आहे, त पोइ कंहिं सुठे शिल्पकार खे अगरि पंहिंजो पाण खे ॾेई छॾींदासीं, कंहिं दर्द सहण खां बाद असां बढ़ियासीं छा? तंहिंजे करे असां जॾहिं इंसान संसार में रहंदा आहियूं, असां कंहिं चङे जे हथ अचूं या मंदे जे हथ अचूं, कंहिं बहितर संग में अचूं या ग़लति संग में अचूं, लेकिन शुरुआती दर्द त ॿिन्ही में सारो पवंदो। दर्द ॿिन्ही में बराबरि हूंदो। ईअं न ग़लति माण्हू थींदासीं ऐं असां सुखी रहंदासीं, न न। जेके पाप कंदा, ग़लति कंदा, ॾोह कंदा, सिधी सही ॻाल्हि आहे, गिल जा घंघा बराबरि। कॾहिं कंहिं सज़ा में हूंदा, कॾहिं कंहिं जेल रुड़ंदा रहंदा।
उनजी ज़िंदगी हरू भरू एडी चङी कोन्हे हूंदी जेके ग़लति रस्ते ते हलंदा आहिनि। पर जेकॾहिं असां शुरू में थोरो चङे संग में अची वियासीं, थोरे वक़्त लाइ असांखे लॻंदो आहे भई चङाई कंदे हथ सड़ंदा आहिनि, चङो हलंदे बि असांखे गिला मिलंदी आहे, चङो हलंदे बि ॾुख पहुचंदा आहिनि, चङाई ते हलण में काफ़ी शिकायतूं हूंदियूं। ज़िंदगी तक़रीबन शुरूआती शिकायतुनि सां भरिजी वेंदी आहे। जेको भई चङे रस्ते ते हले हक़ीक़त में उनखे शिकायतूं काफ़ी हूंदियूं। पर जॾहिं उहो वरी हमेशह ऊचाई ते पहुचाए छॾींदो आहे, छाकाणि त हो पत्थर में जा भॻवान बणिजी वेंदो आहे, मालिक जी रहमत बणिजी आहे, इज़त ऐं शान। त पोइ उहा परंपरा शुरू थी वेंदी आहे, उनजे पोइ त लाइन लॻी वेंदी आहे। पोइ ईअं थींदो आहे जीअं असां कहीं चित्र, मूर्त, तस्वीर या उन सचे साईं जे साम्हूं वेंदा, बस पोइ उहा हिकिड़ी परंपरा शुरू थींदी आहे। छाकाणि त हिकु दफ़ो उहो बणियो, चित्र बणियो, भॻवान बणियो, त पोइ चित्र मां चरित्र पैदा थींदो आहे ऐं चरित्र मां चित्र। बस पोइ इहा परंपरा हलंदी रहंदी आहे। हिकु दफ़ो चित्र बणियो, चित्र मां चरित्र आयो, चरित्र मां चित्र आयो, वरी चित्र मां चरित्र आयो, चरित्र मां चित्र आयो, जेकॾहिं तस्वीर आई, चित्र आयो, तस्वीर माना चित्र, मालिक जो फोटो, स्टेचू, कुझु बि चित्र आयो, असां जो ध्यानु कयोसीं, उनजे साम्हूं वियासीं, उनजा गुण, उनजा इख़लाक, उनजा किरदार, उनजी ऊचाई, उनजी बहितरी, उनजो नाम, ध्यान, ईश्वर भक्ति, सत्कर्म सभु साम्हूं ईंदा वेंदा। जेको जेको उन कचो भॻवान ताईं पहुचण जो प्रोसेस सभु साम्हूं ईंदो वेंदो। उन चित्र, फोटू, तस्वीर, उन मूर्त खे ॾिसी करे असांजा सभु गुण पंहिंजे जीवन में आणींदा वेंदासीं ऐं उनजो जीवन असांजो चरित्र बणिजी वेंदो। ऐं जॾहिं जीवन चरित्र बणियो त पोइ वरी असां ओढ़ा बणिजी वेंदासीं, जो त रहिजी वेंदो आहे। असल चीज़ आहे असां बणियासीं छा ऐं कयोसीं छा। असां ॾिसंदासीं, असां सुखी न बणियासीं। हर हिकु इंसान जो सपनो हूंदो आहे मां सुखिया, मां सुखियो हुजां, बहितर हुजां, सुखी हुजां। असां धनवान तो बणियासीं, हर हिकु चाहींदो आहे मां अमीर आहियां, मुंहिंजी ज़िंदगी सुठी हुजे। असां ज्ञानी तो बणियासीं, माण्हू जो जेको मां चवां उहो थिए। कहिड़ी उहा चीज़ सब कुछ पंहिंजी ज़ात ताईं, ज़ात खां बाद वरी ओड़ा जोड़ा। असल चीज़ इहा त आहे ई आहे त मां पाण थियां। असल चीज़ इहा हूंदी आहे त मां समझदार तो बणियो, पर मूंसां गॾु मां पाण जहिड़ो कयोसीं केतिरा खे, पंहिंजो पाण खे बणायोसीं केतिरा खे। कमाल जी चीज़ उहा हूंदी आहे।
असां चरित्र त बणियोसीं, लेकिन ॿियनि जे लाइ चित्र कहिड़ो बणियोसीं, उन्हनि जे लाइ असां उन्हनि खे केतिरो वधायोसीं, छा कयोसीं। जॾहिं अगरि असां जहिड़ो या पाण खां वधि बणायोसीं त पोइ उहा असांजी महानता हूंदी। जेकॾहिं सिर्फ़ु पंहिंजो पाण खे बणायोसीं, पाण ते जेको हूंदो गॾु कयोसीं त ई पियो हूंदो, हलिया वेंदासीं, त हीअ कमाल जी चीज़ उहा हूंदी आहे। त असां भई पैसो त असांखे अचिणो ई आहे, उहो त ईंदो ई सही, छाकाणि महिनत जो फल असांखे मिलणो ई आहे। जहिड़ो ई कमु कंदासीं पैसो ईंदो ई सही। पैसो अचणु उहो कोई ॻाल्हि आहे न, जहिड़ो कमु कंदासीं अहिड़ो पैसो मिलंदो ई सही। असल चीज़ इहा हूंदी आहे असां पैसे जो इस्तेमालु कहिड़ो कयोसीं। जेकॾहिं असां उनजो सही इस्तेमालु कयोसीं, पाण खे सुखियो रखियोसीं, ॿियनि खे सुखियो रखियोसीं, पाण ख़ुशी पातीसीं, ॿियनि खे ख़ुशि रखियोसीं, दान पुण्य सत्कर्म चङाई बहितरी के सुठे कम में लॻायोसीं, बहितर कयोसीं, त पोइ फल जेको आहे न पैसे खे मिलंदो, न असां जंहिंखो पैसो कमायोसीं उनखो मिले। असां पैसो कमायोसीं जॉब करे, महिनत करे, कुझु बि, असां उनमें जो अगरि कोई पाप कयोसीं त पोइ छा असां उन पंहिंजी कंपनी ते या जेको कमायोसीं या स्टेट बैंक ते या गवर्नमेंट ते केस करे सघंदा भई उन असांखे पैसो ॾिनो इन करे असां पाप कयोसीं, न ॾिया त असां छो करूं? असां कोई करे सघंदा आहियूं? महिनत कईसीं, कमु कयोसीं, पैसा ॾियणा आहिनि, इनमें छा आहे? अगरि असां महिनत कयूं, अगरि असांखे पघार तनख़्वाह या पैसो न अचे त उन ते असां केस करे सघूं था। भई मां एतिरो कमु कयो, मूंखे पैसा न ॾिनई, मां खाई वियो आहे, जेको बि आहे उनखे केस करे सघूं था, उनखे असां छिके सघूं था। जेको पैसा न ॾिए महिनत खां बाद उन ते केस सिधो करे सघंदा, पर जेको पैसा ॾे ऐं असां पाप करूं त केस करे सघंदा आहियूं। भई असांखे पैसा न ॾे त पोइ असां करूं आहे, ॾेई छॾियो जो वास्तो ख़तमु थी वियो। जेको बि आहे, जेको असां ॾे आयो उहो पुण्य बि असांजो आहे, पाप बि असांजो आहे, चङाई बि असांजी आहे, मंदाई बि असांजी आहे, सुख बि असांजो आहे, दुख बि असांजो आहे, इज़त बि असांजी आहे, रुसवाई बि असांजी आहे। न पैसे जो न ॿिए जो वास्तो आहे। साॻे नमूने असांजो जनम त थियो, पर जीवन कहिड़ो रहे? जहिड़ो जीवन रहंदो तहिड़ा असां थींदासीं। जहिड़ी ज़िंदगी रहंदी असांजी मर्ज़ी आहे। जहिड़े संग में वञूं, चङे संग में वेंदासीं, सुठे शिल्पकार ते वेंदासीं, असां भॻवान बणिजी वेंदासीं। कंहिं ग़लति रंग में वियासीं, भैड़िया बणिजी वेंदासीं। जेको बि बणिजो असांजी मर्ज़ी आहे, के ॿिए जे वास थोरे आहे। तंहिंजे करे असां इंसान जेके बि आहियूं, असल चीज़ इहा न हूंदी आहे त मां छा बणियो। असल चीज़ हूंदी आहे मां कंहिंखे छा बणायो। मुंहिंजे करे माण्हू पुण्य आत्मा थिया या पापी थिया, मुंहिंजे करे उन्हनि बहितरी कई या ख़राबी कई। मां जेके पैदा कया उहे इज़त वारा कया या अहिड़ा पैदा कया जो मुंहिंजे नाले खे बि रुसवा करे छॾियो। असल चीज़ छा थी? पोइ जहिड़ा जहिड़ा पैदा कंदासीं तहिड़ो तहिड़ो असांखे फल मिलंदो। छाकाणि पावर जो असां उहो यूज़ कयोसीं, उते हलियासीं।
तंहिंजे करे समझ ॻाल्हिया हो गया असां पैदा कहिड़ा कया इन करे जॾहिं सॼे साईं जे जीवन खे ॾिसंदा त पोइ असांखे मिलंदो आहे त उन जेके पैदा कया जेको उनखे पावर जेके चऊं जेको उन कमायो पैसो गॾु कयो पावर गॾु कयो उनजो सदुपयोग केतिरो कयो पोइ भगत साहब हुजे अगरि उनजे जीवन में आयो त जॾहिं हू आयो त जेकर संसारी लेवल ते ॾिसूं हिकिड़ो 5-7 साल जो ॿार जेको कुंवर विकणंदो अचे उनजी घर जी माली हालत छा हूंदी सम्झी नथा सघो जंहिं घर में 7 साल जो ॿार कुंवर खड़ी करे गली गली विकणंदो रहे उन सां घर हले उनजी माली हालत छा हूंदी असां कोई ॻाल्हाइण जी ज़रूरत न सम्झी सघूं था हुनजो छा हालत हुई हुनजे घर जी लेकिन जॾहिं सचे साईं जॾहिं हू आयो त उन वक़्तु उनजे घर में माना माली हालत असां हुनजो सम्झी सघूं था लेकिन जॾहिं हू रहियो बि ईमानदारी सां रहियो बि शराफ़त सां रहियो बि पंहिंजो बिल्कुलु साफ़ सुथरो बेदाग भगत साहब जो जीवन रहियो हमेशा सब कुछ सही हलण जे बावजूद के इज्जत मान मालिक की रहमत सचे साईं की आशीष एतरी मिली जो उनके पंहिंजी फ्लोर मिल भी हुई घी जो कारोबार भी हुयो दुकान भी हुयो सुठी हवेली कैब पे घर भी हुयो बिजनेस भी हुया उनके सब कुछ हो कोई ये थोड़ी हो हकीकत में उनके सब कुछ हो मतलब सब कारोबार है जो भाई लेकिन उनके जो खाधो भी कोन कंहिंजो वरतो भी कोन जॾहिं चङे रस्ते ते वो हलियो सचे साईं जी आशीर्वाद सां त पोइ वो पाण बि ख़ुशि रहियो खुशहाल रहियो घर परिवार सां बहितर रहियो जेकॾहिं सभु सेठ थिया ऐं जंहिंजे घर में पाण खे पूरी सारियो केतिरा अॼु ताईं जे नाले ते केतिरा खाईंदा रहंदा आहिनि केतिरो सुख मिलंदो रहंदो आहे केतिरो सुख मिलंदो रहंदो आहे जेको भी सचे साईं जी रहमत में आयो उनके हमेशा आशीर्वाद ॾेई करे बहितर करे छॾियो जेका बाजो भाई बेगो आयो न करो लेकिन वो बड़ी शेवा में रहियो सचे साईं खे त बग़ैर तूं रात जो सुम्हियो बि कोन चयसि बस शेवा कंदे सचे साईं चयो सेठ बेगराज हाणे सभु ठीकु आहे सभु सही हले थो ऐं उन जी का सुभाणे को पार्टनरशिप मिली जेका बाजू बहितरीन जेके वॾा वॾा अमीर आहे उन्हनि में लेक्चर में आयो यानी इहो हूंदो पावर जो सही इस्तेमालु भाई ॿिए खे सुखी कीअं कजे ॿिए खे सही राह ते कीअं आणिजे जॾहिं उन तांत्रिक सभिनी खे तपाए करे खयो कोई सुखियो न हो मिया जे ॻोठ में उन साईं ते आया उहे सभु ज़िंदगी हिकिड़ी नर्क करे छॾी हर कंहिंजी पर जॾहिं साईं जन आलाप ॾिनो ऐं जीअं दर्शन कयो सचे साईं जे चरणनि में आयो सचे साईं खे सिर्फ़ु ॿ लफ़्ज़ चया जेतिरो पावर थी जेतिरी ताक़त थी जेतिरी तपस्या कई थी उनखे सिर्फ़ु उल्टो इस्तेमालु कयो थी पाण बि ॾुखियो थियो आहे ॿियनि खे बि ॾुखियो थियो आहे सिर्फ़ु उनखे सही नमूने हलाए किथे धरती खां आसमान ते पहुची वञे तूं धर्मी दोस्त थींदो वेंदो आहे ऐं चयो सही आसीस करो ऐं उन वक़्तु नाम ध्यानु सचे साईं में रंगजी करे
जेको सभु दुख ॾींदो वो पाण में सुख तो सभिनी खे एतिरा सुख ॾे वरी कॾहिं शहर में दुख आयो ई न सभिनी सां वञी पैदा पर सिर्फ़ ॿिनि लफ़्ज़नि में पूरो जीवन परिवर्तन करणु बदिलाए छॾणु पंहिंजो पाण खे सही कयो पावर त आहे पैसो त आहे हली चली त आहे सिर्फ़ उनखे सही कयो बसि बहितर थियो ऐं पोइ इहा चीज़ असांखे मिलंदी आहे सचे साईं जे जीवन भगत साहिब जे जीवन त उहा जेका परंपरा सचे साईं शुरू कई ॿिए खे सही इस्तेमालु कीअं कजे पंहिंजे पावर जो सही इस्तेमालु करे ॿिए खे सुखी कीअं कजे ऐं सुखी बि अहिड़ो जे वरी उहो दुखी थिए ई न माण्हू जे जीवन खे बिल्कुलु बदिलाए छॾणु जिते वरी उहो कोई ग़लति कम ई न करे त पोइ दुखी ईंदो कीअं इन करे सभिनी खे सही राह ते आणींदा विया ऐं पोइ भगत साहिब जे जीवन खे ॾिसंदासीं जॾहिं भक्ति कंदे पूरी झोली कई ऐं झोली हलंदे जॾहिं सभु अंधनि जी लाइन में सदा वेठो आहे पर तूं अंधो न आहे तूं जेको मुंहिंजा तारा फेरी वेठो आहे हाणे मूं चयो जेको एॾो सम्झे थो की छा करा हुन बि अखियूं खोलियूं त वाकई मां अंधो न आहियां पर मां जो कुझु भीख मिलंदी इन करे अंधे थियण जो मूंखे नाटक ॾाढो सुठो ईंदो आहे इन करे उहो थी करे मां चयो कुझु घणो तव्हां वठिणो मूं चयो त एतिरो नौजवान आहे एतिरो सभु कुझु आहे तोखे पिनर जी कहिड़ी ज़रूरत आहे चयोसि एक्चुअली मां जुआरी आहे एतिरो घणो हारियो थमजे बाक़ी कुझु बचियो कोन्हे इन करे हाणे पिनर जी कतार में वेठो आहे ॾिसां त रोटी बि कोन्हे एतिरो ॾुखियो थियो तॾहिं भगत साहिब चयोसि मालिक ज़िंदगी ॾिनी आहे त इहो अंधो थी रहण जी न आहे सॼो थी रहण जी आहे माना असांखे समझ ॿुधी जॾहिं उन असांखे समझ ॿुधी ॾिनी आहे त पोइ असांजो सही इस्तेमालु कयूं सचे साईं चयो ग़लति छो था कयो पर उथ हाणे ॿुधी जो इस्तेमालु सही कर हाणे अॼु खां पोइ जुआ छुटी ऐं मालिक जो सिमरन कर ऐं चङे नमूने कारोबार खे लॻ ऐं उहो बि अंधो जेको थियो वेठो हिकदमि आशीर्वाद वरिती राणकी साहिबु आयो कुझु वक़्तु शेवा में रहियो ऐं उनखां बाद वरी ज़िंदगी में कॾहिं अंधो न रहियो सदाई ग़लति कमु कोई न कयो सदाई बहितरी कंदो अॻिते वधो तंहिंजे करे इहा हिकिड़ी परंपरा चयन हूंदी आहे त जेका हलंदी अचे सर्किल वाहंदो अचे हलंदो अचे इन करे अॼु ताईं जॾहिं बि सचे साईं जी धामनि में ईंदा भगत साहिब जे जीवन खे ॾिसंदा त पोइ असांखे सिर्फ़ु उन जूं बहितरियूं ऐं खूबियूं ॾिसण में उन जूं चङाइयूं ॾिसण में छाकाणि त उन्हनि जेको बि कुझु कयो उहो सभु खां पहिरीं पाण खे बणायो ऐं पाण खां बणाइण खां बाद उन्हनि संसार खे पाण जहिड़ो बणाईंदा विया जंहिंखे बि उन आशीर्वाद ॾिनी जंहिंखे बि खयो उहो वधंदो ई रहे असल चीज़ ॿिया वधण खां बाद असां अॻिते आयासीं आमतौर असां इंसान जेके बि आहियूं असां जेका थोरी मार खाईंदा आहियूं या न पहुची सघंदा आहियूं उनजो कारण सिर्फ़ु इहो हूंदो आहे ख़ौफ़ हूंदो आहे कोई ॿियो न वधे इन करे सिर्फ़ु पाण ते रहिजी वेंदा आहियूं ॿिए खे न वधण पर हक़ीक़त में जेतिरा वधो ओतिरो ॿियनि खे वधण ॾियो लेकिन यादि रखो असां जॾहिं सचे साईं जी दावनि में अचूं त पहिरियां पाण तराशजूं ऐं उनखां बाद सुठा शिल्पकार बणिजूं ईअं जेको जंहिं वक़्तु जीअं अचे उनखे ओढ़ो न करिणो
उनखे सही रस्ते ते आणे करे पोइ सिधो करणो आहे। जेकॾहिं सही रस्ते खां अॻु असां कंहिंखे बि उबती सपोर्ट कंदासीं त पोइ उनखे भॻवान न बणाए सघंदासीं, असां भेड़ियो बणाए छॾींदासीं। तंहिंजे करे सभ खां पहिरीं असां टैलेंट जो पाण सही इस्तेमालु कयूं, उनखां बाद उहो टैलेंट ॿियनि में भाड़ो उनजो बहितर इस्तेमालु करूं, जो करे मिसयूज़ न थिए, सदुपयोग थिए, सही यूज़ थिए। तंहिंजे करे असांजो जीवन जेको बि आहे, हक़ीक़त जेको बेला वर्सियूं जेके बि पाण मल्हाईंदा, असांखे हिकिड़ी चीज़ यादि रखणु खपे सभिनी खे, जेतिरा बि आहे, असां सिर्फ़ु जीवन में इहो न सोचूं उन सचे साईं खां असां पातोसीं छा, उन त पंहिंजो सभु कुझु ॾिनो ई आहे। असांखे इहो फ़ख़ुरु सिर्फ़ु न हुजणु खपे उन असांखे छा छा बणायो, छा छा ॾिनो, कॾहिं बि न। उनखे त ॾियण वारो आहे, उन ॾिनो सही। असांखे इहो फ़ख़ुरु बि जेतिरो हुजणु खपे सचे साईं जा आहियूं, उहो बि उनजे लाइ अहमियत कोन थो रखे, असांजे लाइ रखे थो। असांजे लाइ जेका चीज़ अहमियत रखे थी उहा इहा हूंदी आहे त असां रिटर्न छा कयोसीं, असां मोटाए छा ॾिनोसीं। सचे साईं पंहिंजी आशीर्वाद सां असांखे वधायो त सही, लेकिन असां उनजे नाले खे केतिरो वधायोसीं। उन असांखे इज़त ॾिनी, असांखे एतिरो मान शान प्रतिष्ठा ॾिनी, असांजे करे उनजो मान केतिरो वधियो। उन असांखे भाग नसीब क़िस्मत ॾिनी, असां उन भाग नसीब जो केतिरो इस्तेमालु कयोसीं जो असां उनखे मोट कहिड़ी ॾिनीसीं। छाकाणि त जेका बि चीज़ असां कंहिंखां वठंदासीं उहा कर्ज़, जेकॾहिं असांजी लेन देन चङी हूंदी, असां कंहिंखां सुबुह जो कर्ज़ खणूं, भई ॾींहं जो कारोबार कर, भई शाम जो तोखे वापसि करूं, असां उनखे शाम जो ॾेई अचूं, असांजी लेन देन साफ़ रहंदी, सुभाणे खे वरी अञा वधीक ॾेई छॾी। जेको जेको वठंदासीं उनखे चवंदासीं हाणे ॿिनि ॾींहंनि खां पोइ, महीने खां पोइ मां तोखे वापसि ॾेई वेंदुमि। महीने खां बाद या उनखां अॻु असां उनखे वापसि कयोसीं, अञा उनखे कमीशन बि जोड़े करे ॾेई छॾीसीं, तो ॿिए दफ़े चवंदो तोखे वधीक खपनि तॾहिं बि खणी वेंदा। जेकॾहिं असांजी लेन देन मज़बूत सही हूंदी त पोइ जंहिं महिल वेंदा पुछण जी कहिड़ी ॻाल्हि, तूं जंहिं महिल अच टियोड़ी चाबी बि ॾेई छॾियो, जेतिरा वणंदियूं पाण खणी वञिजांइ, एतिरो बि थी वेंदो आहे। पर जंहिंखां वठूं ऐं कर्ज़ मोटाए बि न ॾियूं, घणा दफ़ा हलंदो अॻिते वरी घुरण वेंदासीं, पोइ छा मिलंदो कुझु। जेकॾहिं असां जंहिंखां कर्ज़ खणूं उनखे वापसि ई न करूं त घणा दफ़ा हिक ॿिए सां हलंदासीं, घणो करे या पाण भईंदासीं या उहो अचणु न ॾींदो, हिकिड़ो कमु त ज़रूरु थींदो। साॻे नमूने असां संसार में जेतिरा बि इंसान रहंदा आहियूं, असां सभु कंहिं न कंहिं तरीक़े सां मक़रूज़ हूंदा ई आहियूं। असां हवाउनि जा बि मक़रूज़, भई ऑक्सीजन खणंदा आहियूं, हवा खणंदा आहियूं, लेकिन असां उहा ऑक्सीजन वापसि केतिरी कईसीं।
असां रोशनी जा बि मकरूज़ हो, सॼी जा बि मकरूज़ हो, उन सां रोशनी ॾिनी लेकिन असां उहो वापसि कंदी कईसीं। असां वणनि जा बि मकरूज़ हो, आहिनि ऑक्सीजन खईसीं, हवा वरितीसीं, छांव वरितीसीं, फर्नीचर ठाहियोसीं, सुख वरितोसीं, असांखे मोटाए छा ॾिनोसीं? असां धरती जा बि मकरूज़ हो। असां जंहिं जंहिं नेचर खे ॾिसंदासीं उनजा मकरूज़ हूंदासीं। इन करे ॾिसंदा आहियूं जॾहिं कोई शुभ कार्य थींदो आहे त पोइ सभिनी जी पूजा कंदा आहियूं, धरती जी, आकाश जी, वनस्पति जी, नाग जी, जेको ई आहे सभिनी जी पूजा कंदा आहियूं, कोई न बचंदो आहे। अलाए देवी जूं देवताउनि जूं सभु अलाए केतिरियूं पूजाऊं कंदा आहियूं, जेके पूजा रहिजी वेंदा आहियूं हवन में पोइ बि सभु पूरियूं करे छॾींदा आहियूं, सुहा में सभिनी जा नाला खणंदा वेंदा हूंदा आहियूं, हर कंहिं कुझु न कुझु ॾींदा आहियूं। उनजे पोइ त मक़सदु इहो हूंदो आहे, छाकाणि त असां उन खां एतिरो कुझु वठूं था कि असांजो फर्ज़ु आहे उनजी इज़त कयूं, रिटर्न ॾियूं, उनखे वापसि कयूं। असां नेचर खे, माहौल खे एतिरो शुद्ध ऐं साफ़ बणाए रखूं जो उहो असांखे आसीस ॾे, उहो हरियो भरियो रहे, फले फूले। जेतिरो उहो फलंदो फूलंदो, जेतिरो हरियो भरियो थींदो, वरी असां उहो बहितर कंदासीं। असां हिते वेठा आहियूं आस्थान ते, किथे वण आहिनि, किथे बाग आहे, केतिरो ख़ूबसूरत नज़ारा हूंदा आहिनि, केतिरो रोशनी हूंदियूं आहिनि। छा के धरती ते असरु पवंदो, वणनि ते असरु पवंदो, ख़ूबसूरती असरु पवंदो, उनखे छा मिलंदो? लेकिन उनखे इहा ज़रूरु ख़ुशी असांजे श्वास में, हिन में, उथी वेठी में, ख़ुशी में, ख़ुशहाली में, गर्मी को बचण में, सर्दी जी खूबी में असांखे सभु बीमारियुनि खां, दुखनि खां बचाईंदी। इहो जेको बि आहे इहो हक़ीक़त में उहो कर्ज़ु आहे जेको असां सुबुह जो वरितोसीं, शाम जो वापसि कयोसीं, लेकिन लेन देन एतिरी पकी थी वई जंहिं महिल चओ था ठाहियो आहे, जंहिं महिल चओ था मूंखे नेचर ख़ूबी ॾींदी, बहितरीन आशीर्वाद मिलंदी रहंदी, असां बहितर जंहिं हिनखे अहिड़ो बणायो, छा करे उहो असां वापसि उनखे ॾिनो आहे। असांखे ॾिसी करे कंहिंखे उनजी रहमत यादि आई आहे, असांजे चरित्र ऐं इख़लाक़ किरदार खे ॾिसी करे उनजी रहमत खे यादि आई, असांखे साईं जो अहिड़ो निर्माण कयो आहे, एतिरो बहितर कयो आहे, एतिरा चङा थिया आहिनि। या किथे असांखे शिकायतूं गिला गले में न पई आहे, काथे असांजे करे उनजे नाले ते उल्टो असर त न पियो आहे। उनखे वापसी ऐं रिटर्न इहो हूंदो आहे, असांजे करे उनखे असां ॾिनो छा आहे, उन त सभु कुझु ॾिनो आहे, लेकिन असांखे मौत में छा ॾिनो आहे, असां वापसी उनखे छा ॾिनी आहे, असांजे करे उनजो नालो मुंहिंजो नालो ई त शानमान बणंदी आहे। समझ जी ॻाल्हि इहा हूंदी आहे, त उनजे करे वॾनि जो नालो केतिरो वधियो, उनजे करे वॾनि जो शानमान केतिरो वधियो, या किथे उन्हनि ते आङुरी ते न उथी आहे, उन्हनि ते कोई इशारो त न थियो आहे। असांखे सभिनी तरफ़ ध्यानु रखणो, हर तरफ़ ॾिसणो आहे त असांजो कमु छा आहे। असां सिर्फ़ु उनजी रहमत खे यादि करूं, उनजी चङाई खे यादि करूं, उनजे उपकार खे यादि करूं। जेकर असां सिर्फ़ु उपकार कंदा वेंदासीं, उनजी रहमत वठंदा वेंदासीं, असां त मकरूज़ थींदा वेंदासीं, असां त कर्ज़े तले दॿा वेंदासीं। जेको बि आहे जेको वरदा वेंदासीं, अगरि वापसि कंदासीं न त कीअं थींदो, छा थींदो? असां जेको पंहिंजो पाण खे फ़ख़ुरु सम्झंदा आहियूं, किथे असां कर्ज़दार त न थींदा वेंदा आहियूं, नेचर जा, मालिक जा, वॾनि जा, माउ पीउ जा, कंहिंजा बि, किथे कर्ज़दार त न थींदा वेंदा आहियूं। हिकदमि कर्ज़ गॾु कंदासीं, उल्टो कीअं थींदो, छा थींदो? असां पंहिंजो कर्ज़ लाहिणु सिखूं,
असांजी नेचर, असांजी नीति, असांजी लेन देन उहा असांजी पकी हुजणु खपे। जॾहिं असां भगत साहिब जे जीवन खे ॾिसंदा आहियूं त पोइ पतो पवंदो आहे हुनजी लेन देन जो मज़मून, हुनजी नेचर ऐं नीति हाई क्लास थी। हुन कॾहिं पंहिंजो पाण खे रखियो ई न। जॾहिं बि कोई हुनजी तारीफ़ कंदो, को चवंदो साईं तूं कुझु कयो आहे, मूंखे पंहिंजो पतो आहे। जर वारनि जो घर ई कोन्हे जंहिंमें मुंहिंजे पीउ मिटी न थियो ई हुजे। मूंखे पतो आहे मुंहिंजी असलियत छा आहे। हे जेको बि शान मान इज़त आहे, सभु कुझु जेको बि मिलियो आहे, इहा हुन में सतगुरु सचे साईं जी आहे, हुनजी रहमत जी आहे, हुनजे करे हर चीज़ में उहो रिटर्न ओॾे वापसि कंदो, कॾहिं हुन पाण वटि कोन रखियो। जेको बि शेवा हुजे, सिमरन हुजे, उथी वेठी हुजे, कोई नालो बि हुजे, उहो कॾहिं बर्दाश्त बि कोन करे। उहो चवंदो सभु कुझु हुनजो आहे। भगत साहिब जो जीवन लेन देन जो मज़बूत रहे, इहा मेरे कमाल जी चीज़ हुनजे जीवन में ॾिसण में ईंदी आहे। त जेको बि हुन कयो उहो कर्ज़दार बणिजी न वियो, रहमत खे पाए करे वरी ओतिरो वापसि ॾियोड़ी करण जी कोशिशि कई। उनजे करे उहो सचे साईं जो नालो हर कोई इज़त सां वठंदो। हुनजे नाले ते जॾहिं बि का ॻाल्हि ईंदी, कोई इहो शिकायत जो मौक़ो कोन पंहिंजी ज़िंदगी में कोन ॾिनो कॾहिं बि। उनजे जन्मदिन ते उनजे जीवन खे ॾिसी करे सम्झ जी ॻाल्हि इहा हूंदी आहे त असां रिटर्न केतिरो कंदा। असांजे करे उन सचे साईं जो नालो केतिरो आहे, असांजे करे उनजो नालो कीअं आहे। एक्चुअली इहो धर्म आहे त कयूं असां, सिमरन असां कयूं, चरित्र असांजो हुजे, इख़लाक़ असांजो हुजे, बणजणो असांखे आहे। उनजी रहमत में जेको कयूं रहमत उन जी आहे, लेकिन सभु कुझु करिणो असांखे आहे, पर नालो उन सचे साईं जो थिए भई उनजी कुझु कयो, उन कुझु उनजो रिटर्न इहो हूंदो आहे भई हमेशह असां पंहिंजो पाण खे उहा ऊचाई ॾियूं, पंहिंजो पाण खे बहितर कयूं, पंहिंजो पाण खे कुझु बणायूं। हक़ीक़त में अॼु जो ॾींहुं उहो पंहिंजे निर्माण जो ॾींहुं आहे, पंहिंजे ठाहिण जो ॾींहुं आहे, पंहिंजे बणाइण जो ॾींहुं आहे। नालो जन्मदिन जो आहे, ॻाल्हि जन्मदिन जी आहे, पर हक़ीक़त में कहाणी जीवन जी आहे, जन्म जी आहे ई न। उन जीवन में छा कयो, असांखे पंहिंजे जीवन में छा करिणो आहे, पंहिंजी ज़िंदगी में छा करिणो आहे, कमाल जी चीज़ इहा। इन करे उन सचे साईं असांखे सम्झायो, चरित्र खे ॾिसी करे पाण खे संभालियो, दर्शन चित्र जो करियो, पर बणायो पंहिंजो चरित्र। ऐं चरित्र अहिड़ो बणायो जे तव्हां ॿियनि जे लाइ चित्र बणिजी वञो, मिसाल बणिजी वञो, ॿियो कुझु थिए। जंहिं ॾींहुं उन परंपरा ते असां हलियासीं, उनखे वधाईंदासीं, त पोइ उहा ई असांजे जीवन जी ऊचाई हूंदी, उहो ई असांजो सभु कुझु हूंदो। तंहिंजे करे असां उन सचे साईं 86 साल थी विया आहिनि, 80 खां मथे थी विया आहिनि। ऐं वञण खां बाद में बि जंहिंजो 140 साल जनम मल्हाइजे थो, इहो जनम मल्हाइजे थो या जीवन मल्हाइजे थो। असां अगरि पंहिंजो पाण खे ॾिसंदासीं, पंहिंजो जनमदिन बि शाली यादि हुजे, ॿिए खे बि यादि जेको हुजे, जेकॾहिं यादि हूंदो बि आहे छड़ो पाण खे, बाक़ी पासे वारे खे बि यादि कोन्हे हूंदो। माना असां पंहिंजे जीवन में केतिरो कुझु कयो हूंदोसीं, छा बढ़िया हूंदासीं।
लेकिन उनजे जन्मदिन खे, उनजे जीवन खे त पोइ हर एक जगह ते मल्हायो वेंदो, हर एक जगह ते यादि कयो वेंदो। इन करे असां पंहिंजे जीवन खे उहो उत्साह ॾियो, पंहिंजे जीवन में वो प्यार, वो चरित्र, वो इखलाक, वो किरदार भरियो। जी उन सच साईं रहमत ॾिनी त पोइ असां अहिड़ा बणिजूं जो उन रहमत खे ओतिरो सार्थक ऐं असांखे यादि रखणु खपे। पैसो असां किथां बि कमाए सघूं था, कीअं बि अची सघे थो। असल चीज़ आहे पैसे जो इस्तेमालु छा आहे। उहो पुण्य बि आहे, पाप बि आहे, इज़त बि आहे, रुसवाई बि आहे, सेहत बि आहे, बीमारी बि आहे, सब कुछ आहे। सुख बि आहे, दुख बि आहे, ख़ुशी बि आहे, गम बि आहे। लेकिन असां वठणु छा था चाहियूं। ऐं उन सच साईं सम्झायो त हमेशह उनजो सदुपयोग कयो। पैसो मीन्स पावर, जहिड़ो ई तव्हांखे पावर आहे, जेको ई कुझु आहे, जेका मालिक हिम्मत ॾिनी आहे, जेका शक्ति ॾिनी आहे, कोई अकुल जी आहे, समझ जी आहे, ॿुधी जी आहे, पोस्ट जी आहे, पद जी आहे, इन्फ्लुएंस जी आहे, दोस्ती जी आहे, जहिड़ो ई पावर। हर हिकु इंसान पावर को ख़ाली कोई नंदो आहे, कंहिंखे पावर पारत जी आहे, कुझु न कुझु हर कंहिं में आहे ई सही, कंहिंखे न कुझु कमर चढ़ जी शक्ति। लेकिन जेका ई जंहिंमें शक्ति हुजे उहो हमेशह सुखी रहे ऐं सुख ॾे। इहा समझ जी ॻाल्हि इहा हूंदी आहे। छाकाणि पावर उन पैसे वांगुरु आहे, जेको असांखे अचिणो ई आहे, सिर्फ़ु उनजो सही इस्तेमालु। लेकिन असां जेको कुझु कंदासीं, असांखे यादि रखणु खपे असां कॾहिं ॿिए ते ॾोह नथा सही सघूं। जेको कमाईंदासीं उन ते बि केस नथे करे सघूं, जे बैंक पैसा ठाहिया उन ते बि केस नथा करे सघूं, गवर्नमेंट को बि नथा करे सघूं, जे पैसा उधारा ॾिना उन ते बि नथा करे सघूं, जे मज़ूरी ॾिनी असां उन ते बि नथा करे सघूं। लेकिन पुण्य पुण्य बि असांजो आहे, पाप बि असांजो आहे। जॾहिं ॿई असांजा बहितर आहे, असां पुण्य कयूं, कोई चङाई कयूं, त जंहिं ॾींहुं जो सदुपयोग थियो, ज़िंदगी में सही नमूने सदुपयोग थियो, त बसि पोइ असां वधंदा हलंदासीं। पोइ एतिरा वधंदासीं, पोइ सदुपयोग शुरू हितां थींदो। लेकिन शुरूआत सदुपयोग खे थींदी आहे, लेकिन इंतिहा वरी सदगति ताईं, ईश्वर ताईं पहुची वेंदा, सदगति ॾेई छॾींदा। तंहिंजे करे अॼु जनमदिन जे मौक़े ते हक़ीक़त में ख़ुशियुनि जो मौक़ो हूंदो आहे। मालिक जी वॾी रहमत हूंदी आहे जो उन असांखे इंसान बणाए करे मोकिलियो, उन पंहिंजो कमु पूरो कयो, उन असांखे इंसान बणायो। हाणे असांजो कमु आहे त इंसान थी करे रहो। इंसान बणाइण उनजो कमु आहे, लेकिन इंसान थी करे रहणु असांजो कमु आहे, इहो उनजो कमु आहे। इंसान बणियासीं, उन पंहिंजो कमु पूरो कयो, लेकिन हाणे असांजो कमु आहे उनजो भॻवानु बणिजी ॾिनो आहे, असांखे कहिड़ी खुटियुनि खे यानी भेड़िया थी वञे। असां थियूं बि छो, जॾहिं असांखे मौक़ा वञी ॿ ॾिना, ऑप्शन्स ॿनी, असां भेड़िया थियूं छो? भई चङो कमु थोरे आहे असां भेड़िया थियूं। जेकॾहिं असां कोई चवे इज़त खे रुसवाई खे चूंडो, असां रुसवाई खे चूंडींदासीं। तो कोई चवे भई चौक ते वेठा हुजो, भई ॿिन्ही में जो चूंडो, जेको अचे तव्हांखे कोई अची करे नमस्कार करे या इज़त सां अची करे मिले
या वेदे वेदे हाथ जूं आंगुरियूं खोले करे मुंह में ॾेई वञे, ॿिनी वजो छा चवंदीदासीं, ॿिनी वजो छा चाहींदासीं। आख़िरी अचे छड़ो कोई ही करे आशीर्वाद ॾेई वञे, शाबाश ॾेई वञे, ही छड़ो शाबाश ॾेई वञे। हाणे थोड़ियूं आंगुरियूं खुलियूं को असांखे चङो लॻंदो, जैसा कि थोड़ियूं खुलियल आंगुरियूं चङियूं न आहे लॻंदियूं त हरू भरू पंहिंजी क़िस्मत खे छो ख़राबु करूं, छो बदतर करूं, कहिड़ी ज़रूरत आहे असांखे। तंहिंजे करे मालिक असांखे सम्झ ॾिनी आहे, असांखे ॿुधी ॾिनी आहे, असांखे अकुल ॾिनो आहे। असां सिर्फ़ु थोरो पंहिंजो पाण खे संभाले करे हलूं, थोरो बहितर थी करे हलूं, ऐं उन असांखे हक़ीक़त में अहिड़ो जीवन आहे जंहिंमें उन भॻवान थियण जो मौक़ो ॾिनो आहे। भगवान थिए, भगवान मीन्स भगवान, भगवान लफ़्ज़ जी एक्चुअली माना जेका आहे उहा भगवान आहे। भई अहिड़ो भाग जेको कॾहिं ख़तम ई न थियो, उनखे भगवान चइबो आहे। हक़ीक़त में इंसान जे लाइ आहे, कोई ईश्वर लाइ आहे इहो लफ़्ज़। हक़ीक़त में उनजे लाइ आहे जे पंहिंजा भागनि खे एतिरो ऊचो खयो हुजे जो सिधो सो मालिक जी रहमत जो हथ हुजे मथो, खे एतिरो भगवान बणाए छॾे जो वरी उहो कॾहिं हुजे भाग ख़तम करे उन एॾी वॾी रहमत ॾेई छॾी। असांखे कहिड़ी ख़ुदि खे असां ग़लति कंदासीं, छो वेंदासीं, ज़रूरत बि छा आहे असांखे। तंहिंजे करे अॼु जो ॾींहुं हक़ीक़त साईं जो नालो सदाई ऊचो रहे, इहा यादि रखणु खपे। कॾहिं उनजे नाले ते आंच न अचो। माउ पीउ खे हुजे त मुंहिंजी औलाद आहे, औलाद खे बि हुजे त मूंखे उनजी इज़त जो छा करिणो आहे। जेकॾहिं औलाद जे करे उनजी इज़त ऊची थींदी त पोइ औलाद जो बि भाग खुलंदो आहे ऐं माउ पीउ जो बि चहिरो बहकंदो आहे। असांखे यादि रखणु खपे। साईं सभु खे ॾींदो आहे, लेकिन जॾहिं असां पंहिंजी ज़िंदगी जो सही इस्तेमालु कंदा आहियूं त पोइ कंदा असां, ऊचाई असांखे मिलंदी आहे, पर चहिरो उन्ही जो बहकंदो आहे। मालिक जी रहमत एतिरी वसंदी आहे। सो असां पंहिंजे जीवन खे बढ़ायूं, ज़िंदगी खे ठाहियूं, ज़िंदगी खे सही रस्ते ते हलायूं, ऐं जे ज़िंदगी सही रस्ते ते हले, बहितर अंदाज सां हले, बहितर तौर तरीक़े सां हले, इन करे असां वटि घर जी माहौल जी परंपरा हूंदी आहे त जीअं घर जो माहौल हमेशह मान मर्यादा इख़लाक़ वारो रहे, जीअं सभु नीत सां मर्यादा सां बहितरी सां हलनि, हर को पंहिंजा रिश्ता नाता सुठे नमूने संभाले करे हले, नज़र नियत चङी हुजे, सोच बहितर हुजे। घर में असां अर्पण करे रहिया आहियूं, हर हिकु पंहिंजी पंहिंजी शेवा सां तत्परता सां उमंग उत्साह सां सभु संभाले रहियो आहे। पोइ में असांजा इंतिज़ामिया वारा भाउर हुजनि, पुलिस हुजे, एजेंसीज़ हुजनि, या उन सां गॾु ॿिया बि सरकारी एहलकार हुजनि, पंहिंजा सेल जेके बि आहिनि, संगत साथ जेके जेके सभु संभालियूं खड़ा आहिनि, भगत हुजनि, स्पेशली मीडिया वारा हुजनि, उन्हनि हंध में तमामु घणियूं के कवरेज ॾिनी आहे मेले खे, सचे साईं जी रहमत खे। सो तव्हां सभिनी खे जेके जेके जेको जेको शेवा संभाली आहे, जेके जेके शेवा में शामिलु थिया हो, प्रोग्राम में शामिलु थिया हो, सचे साईं जी रहमत खे पातो आहे। सो सभिनी खे पूज डेवरी साहब, संत सतराम धाम राड़की साहब जे तरफ़ां आशीर्वाद, शुभकामनाएं, वाधायूं, सभिनी जो रहमत अॼु प्यार भरे अवसर में सभिनी खे वाधायूं, सभिनी खे आशीर्वाद, सभिनी खे रहमत। सचो सतराम सभिनी सां।